अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बिजार खान बानो सां शादी करण में कामयाब थी वेंदो। छा बानो रेस बिजार खान सां शादी करण में राज़ी थी वेंदो। छा शामिर खान हाणे रेस बिजार खान सां जंग कंदो या उन जे विच में मां बानो खे आज़ाद कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे बानो मथां घणो ज़ोर रखंदो। उनखे बि मिनतूं कंदो त तूं मानी खा, तूं इन ॻाल्हि मथां राज़ी थी। बानो चवंदो त रेस बिजार खान मां इन ॻाल्हि मथां कॾहिं बि राज़ी न थींदुसि ऐं मां तोसां शादी करण में कॾहिं बि राज़ी न थींदुसि। अगरि जेकर तो मूंसां ज़बरदस्ती शादी कई त पोइ मां तोखे पूरो करे ऐं हितां भॼी वेंदुसि। रेस बिजार खान चवंदो त बानो अगरि जेकर तो ईअं कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शामिर जेको आहे रेस बिजार खान मथां घणो ज़ोर रखंदो। उनखे चवंदो त तूं मुंहिंजे करे बानो खे आज़ाद कर। अगरि जेकर तो मुंहिंजे करे बानो खे न आज़ाद कयो त पोइ तुंहिंजी मुंहिंजी तोसां जंग आहे ऐं पोइ हिन धरती में तूं रहीं या मां रहां। रेस बिजार खान चवंदो त शामिर अगरि जेकर तूं मूंसां जंग करींदो त पोइ इन में मां राज़ी आहियां। बहरहाल मां बानो खे कॾहिं बि आज़ाद न कंदुसि, छो हू मुंहिंजी दिलि जो पसंदि आहे ऐं मां उन सां शादी करणु पियो चाहियां ऐं उनखे पंहिंजी घरवारी करणु पियो चाहियां, मतिलबु त उनखे इज़त ॾियणु पियो चाहियां। शामिर चवंदो त रेस बिजार खान तुंहिंजी इहा इज़त असांखे पसंदि न आहे, मतिलबु त इहा ॻाल्हि असांखे पसंदि न आहे। जेकर तूं इज़त सां बानो खे वापसि करींदो त ठीकु आहे, न त पोइ मां तुंहिंजी हवेली ते तमामु जल्द हमलो कंदुसि ऐं उन खां पोइ बानो खे असां पाण ई आज़ाद कंदासीं। रेस बिजार खान चवंदो शामिर अगरि जेकर तो मुंहिंजी हवेली मथां हमलो कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चिबड़ खान जेको आहे सोडा खे चवंदो खां जल्द जेतिरो थी सघे तूं नी वञी माण्हू वठी वञी रेस बिजार खान जी हवेली मथां हमलो कर ऐं तूं मुंहिंजी धीउ बानो खे आज़ाद करे। अगरि जेकर तो बानो खे आज़ाद न कयो त पोइ मां हुते वञी पाण ई बानो खे आज़ाद करे ईंदुसि। सोडा चवंदो चाचा तूं सबर खां कमु वठ, मां इन बानो खे रेस बिजार खान जे चंबे मां ज़रूरु आज़ाद कराईंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।